Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर मख़सूस सीट्स लाइ अदालत वञण जो ऐलान करे छॾियो। पेशावर में मीडिया सां ॻाल्हाईंदे अली अमीन गंडापुर चयो त पंहिंजी नामज़दगी कागज़नि जी बुनियाद ते मख़सूस सीट्स लाइ अदालत सां रुजू करणु वञी रहियो आहियां। मां आज़ादु न आहियां, पीटीआई जो कारकुन आहियां। मां पंहिंजी नामज़दगी कागज़नि में पाण खे आज़ादु न लिखियो। नामज़दगी कागज़नि में पीटीआई जो नालो लिखियो हो। सेनेट जे 21 जुलाई जी इलेक्शन बाबति मुशावरत कई वेंदी। हुकूमत मज़बूत आहे, को मेंबर काॾे न वञी रहियो आहे। बेतमादी रिथ आणण जो शौक़ु रखंदड़ हक़ीक़त ॾिसी वठनि। अली अमीन गंडापुर चयो त बजट पेश न करण जी प्रोपेगंडा पंहिंजनि जी हुई। बजट पास न थिए हा त हुकूमत ख़तमु थी वञे हा ऐं ॾोह असांजो हुजे हा। पीटीआई पंहिंजी बजट मंज़ूरी ते इत्मीनान जो इज़हार कयो। ॿिनि मेंबर्स बजट जे हक़ में वोट न ॾिनो। सभु ॼाणनि था त उहे माण्हू कंहिंजा आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 10% वाध ऐं 30% डिस्पेरिटी अलाउंस ॾियण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नाणे वारी वज़ारत तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि पघारुनि में वाध 1 जुलाई 2025 खां लागू हूंदी। वफ़ाक़ी हुकूमत हथियारबंद फ़ौज जे मुलाज़िमनि, सिविल आर्म्ड फोर्सिस ऐं समूरनि वफ़ाक़ी सिविल मुलाज़िमनि जी मौजूदा बुनियादी पघारुनि ते 10% एडहॉक अलाउंस जारी करे छॾियो। अलाउंस कॉन्ट्रैक्ट मुलाज़िमनि जे बुनियादी पघारुनि में बि शामिल हूंदो। ग्रेड 1 खां 22 ताईं जे मुलाज़िमनि खे 30 जून 2022 जे बुनियादी पघार 30% डिस्पेरिटी अलाउंस ॾियण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ईंदड़ हफ़्ते गज़ा मुआहिदे बाबति उमीद ज़ाहिर करे छॾी। वाशिंगटन में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ट्रंप हमास जी ॻाल्हियुनि बाबति बयान जी आजा कंदे चयो त ईंदड़ हफ़्ते गज़ा मुआहिदो थी सघे थो। गज़ा बाबति घणो कुझु करणो आहे ऐं गज़ा में तमामु घणी इमदाद उमाणे रहिया आहियूं। हमास जो चवणु आहे त गज़ा जंगबंदी जे लाइ फौरी तौर ॻाल्हियूं शुरू करण लाइ तयारु आहियूं। हमास कतर ऐं अमरीका जे तरफ़ां गज़ा में जंगबंदी ऐं क़ैदियुनि जी ॾे वठि लाइ नई तजवीज़ कयल मुआहिदे ते टियाखड़ी कंदड़नि खे हाकारी जवाबु ॾेई छॾियो। परॾेही मीडिया रिपोर्ट्स मूजिबि हमास पंहिंजे बयान में चयो आहे त असां जंगबंदी बाबति तजवीज़ुनि ते मुशावरत मुकमिल करे वरिती आहे। कराची जे इलाइक़े लियारी में इमारत करण जे नतीजे में फ़ौत थी वियलनि जो अंगु वधी 16 थी वियो। मलबे मां अॼु औरत समेत 2 ॼणनि जा लाश ठाहिया। रेस्क्यू ऑपरेशन जारी। रेस्क्यू अख़्तियारनि मूजिबि फ़ौतनि में 6 औरतूं ऐं 10 मर्द शामिल आहिनि। 6 खां 7 माण्हू अञा मलबे हेठि दॿियल हुजण जो ख़दशो। साने में फ़ौत थी वियल ठटो वासण गुलाम फातिमा ऐं संदसि पुटु वसीम कास्कली जा मड़ मकली पचाया विया। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद चयो आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऐं 2 इदारनि में सिस्टम अॼु बि IMQM जे मातहत आहे। IMQM जे मर्कज़ साम्हूं गैरकानूनी बिल्डिंग आहे। अली खुर्शीदी साहब छा कॾहिं उन इमारत खे किराइण लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे। अॼु बि IMQM जा अॻुवान गैरकानूनी अॾावत जी सरपरस्ती करे रहिया आहिनि। रोहिड़ी में क़दीमी शमा गुल वारो मातमी जलूस बरामद। लखे अज़ादार शरीक। पीउ ऐं गर्मी सबबि 150 खां वधीक अज़ादार बेहोश। 450 साल क़दीमी ऐं तारीख़ी नव ढलनि वारो मातमी जलूस फजर महिल बरामद थियो। मातमी जलूस करबला रोडनि ऐं शहज़ादो चौक समेत रवायती रूट्स खां थींदो हो। मंडी ख़बर वारे पिण ते पतो मातमी जलूस जी सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु। जलूस ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्ता सील। मोबाइल फ़ोन सर्विस बि मुअतल। CCTV कैमराउनि जे ज़रिए मातमी जलूस जी निगरानी कई पई वञे। सिंध समेत सॼे मुल्क में करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मातमी जलूस बरामद। कराची में नव मुहर्रमुल हराम जो मरकज़ी मातमी जलूस नश्तर पार्क खां बरामद। मातमी जलूस जे रूट ते मोबाइल फ़ोन सर्विस जज़वी तौर मुअतल। मरकज़ी मातमी जलूस इमाम बारगाह हुसैन ऐं ईरानिया खारा दरमियान नेड़ थींदो। हैदराबाद शहर में बि या हुसैन जी सदाउनि सां गूंजियो थियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मातमी जलूस बरामद। टंडो आदम, जाम साहब, दरिया खान मरी, दौड़, काज़ी अमन, कंडियारो ऐं दौलतपुर सफ़र में बि मातमी जलूस बरामद करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश। राणीपुर, तंगवाणी, फुलजी स्टेशन, कोट लालू, नवाबाद, कादरपुर ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में बि मातमी जलूस बरामद। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद। लाड़काने जे शेख ज़ैद वुमेन अस्पताल मां 1 ॾींहुं अॻु अगवा थियल ताज़े जावल बाड़ी बाज़ियाब न थी सघी। वारसनि जो एतिजाज। पर त अख़्तियार वाऊ जो इल्ज़ाम हयो आहे त अस्पताल अमले जी औरत न्याणी खे अगवा करे वई आहे। सचल ऐं सिविल लाइन थाणनि ते इतला ॾियण बावजूदि पुलिस न्याणी खे बाज़ियाब न कराए सघी आहे। न्याणी खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। हैदराबाद सेंट्रल जेल में क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार फ़ौत। वारसनि जो पुलिस ते तशद्दुद करण जा इल्ज़ाम।
कुछ ॾींहं अॻु मटियारी थाणे जी हद में कमदार कमाल हाजाणे खे गोलियूं हणी क़तलु कयो वियो हो। वाक़े जो केस मटियारी थाणे ते चइनि जवाबदारनि ते दाख़िल कयो वियो हो। केस में गिरफ़्तार थियल फ़कीर मोहम्मद उर्फ़ फ़कीरो खोसो अॼु सेंट्रल जेल हैदराबाद में फ़ौत थी वियो। जेल इंतज़ामिया जो चवणु आहे त खेसि दिलि जो दौरो पियो, जंहिं सबबु फ़ौत थी वियो। वारसनि जो चवणु आहे त फ़कीरो खोसो खे पुलिस तशदद करे क़तलु कयो आहे। पनवाकल मां हिकु हफ़्तो अॻु अगवा थियल नौजवान जे वारसनि खां 1 करोड़ रुपया भूंग तलब। मुगी पुरत माशूक काज़ी जे वारसनि खे धड़ेलनि फ़ोन करे 1 करोड़ रुपया भूंग तलब कयो। भूंग न ॾियण जी सूरत में मुगी नौजवान खे नुक़सान पहुचाइण जूं बि धमकियूं। हिकु हफ़्तो अॻु हथियारबंद नौजवान यासिर महर, तारिक महर, ताहिर महर, परवेज़ चाचड़ ऐं माशूक काज़ी खे यरगमाल बणायो हो। ॾोहारियुनि चइनी नौजवाननि जा ज़ात पुछी जवाबदार 3 नौजवाननि खे छॾे पुरत माशूक काज़ी खे अवगत करे विया हुआ। ऐं पनवाकल में मोबाइल चोरी जो इल्ज़ाम बाद नौजवान आपघात करे छॾियो। गुल मोहम्मद शेख कॉलोनी वासी नौजवान मोहम्मद अली शेख ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो अंत आंदो। पीउ जो चवणु आहे त पुटु डॉटसन ते क्लिनिक कंदो हो। डॉटसन ड्राइवर पुटु मथां मोबाइल चोरी जो इल्ज़ाम लॻायो। मसइलो तशदद कयो वियो ऐं धमकियूं बि ॾिनियूं वयूं। पुटु मोहम्मद अली ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो अंत आंदो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार माया काज़ी राबेल। हेडलाइंस वां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।